बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तमारी से आयो प्रोग्राम महरान क्लिनिक आऊं या फारूक टालपुर। प्रोग्राम की शुरुआत बेटाई साईं जी अमर सेठ सां कंदासीं त अघाई सघा थिया जे वेठा वटि वेझनि। व्यूअर्स, असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगी में ये मुहावरा या पहाका असांजी ज़िंदगी में अक्सर असांजे साम्हूं अचनि था त सेहत हज़ार नेमत, हेल्थ इज़ वेल्थ वग़ैरह वग़ैरह। हेल्थ जी जॾहिं असां ॻाल्हि कयूं था त उनजी इम्पोर्टेंस ऐं अफ़ादियत खे सम्झण जे लाइ इहो तमामु घणो ज़रूरी आहे त जेके साइंसी तरीक़ा आहिनि उन्हनि साइंसी तरीक़नि ते अमल करे असां पंहिंजी सिहत खे मेंटेन रखी सघूं। असांजी सिहत सिर्फ़ु इम्पोर्टेंट न आहे बल्कि काइनात में जेकी बि जानदार आहिनि उन्हनि सभिनी जी सिहत जी तमामु घणी अफ़ादियत आहे। उन्हनि में डेफिनेटली ह्यूमन बीइंग आहिनि, जानवर आहिनि, प्लांट्स आहिनि, ऐं सॼी काइनात में जेकी बि शयूं आहिनि उन्हनि सभिनी जी हेल्थ जी इम्पोर्टेंस आहे। ऐं इन ई अहमियत ऐं इफ़ादियत खे सम्झण जे लाइ उन खे उजागर करण जे लाइ पूरी दुनिया में 7 अप्रैल ते वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट कयो वञे थो। वर्ल्ड हेल्थ सेलिब्रेट जेको कयो वञे थो उन जा मुख़्तलिफ़ जेका सेलिब्रेशन्स आहिनि उनमें मुख़्तलिफ़ स्लोगन्स हुजनि था या टॉपिक्स हुजनि था। हिन साल 7 अप्रैल ते जेको वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट कयो वियो उनजो टॉपिक हुयो, डॉक्टर साहब वेठा आहिनि, असां उन्हनि खां डिटेल में पुछंदासीं। टुगेदर फॉर हेल्थ स्टैंड विथ साइंस। त असांजा जेका प्रोग्राम में गेस्ट आहिनि उन्हनि खां इन हवाले सां अॼोकी इन टॉपिक जे हवाले सां गुफ़्तगू कंदासीं ऐं ॾिसंदासीं त जेका हेल्थ आहे या सिहत आहे उहा केतिरी इम्पोर्टेंट आहे, उनजी अहमियत, उनजी केतिरी इफ़ादियत आहे ऐं जेके तरीक़ेकार सिहत खे हासिलु करण जे लाइ या सिहतमंद रहण जे लाइ असां अप्लाई कयूं पिया या जेके घुरिजूं आहिनि उन्हनि जूं उन्हनि ते असां अमल कयूं पिया, आया उन्हनि ते अमल करणु केतिरो दुरुस्त आहे। ऐं इन खां अलावा छाकाणि त हिन वक़्तु सोशल मीडिया जो दौरु आहे ऐं सोशल मीडिया जे हवाले सां मुख़्तलिफ़ चैनल्स ते या मुख़्तलिफ़ वीलॉग्स में असां ॾिसूं था त कुझु अहिड़ियूं शयूं जेकी उन्हनि जी इम्पोर्टेंस एतिरी न हूंदी आहे उनखे असां इम्पोर्टेंस ॾेई ऐं पंहिंजी सिहत खे थोरो डिटोरिएट करण जी कोशिशि बि थी रही हूंदी आहे। त इन जी इम्पोर्टेंस ऐं अहमियत खे सम्झण जे लाइ असां इहो ॾिसूं त कहिड़ा तरीक़ेकार आहिनि जिन सां असां पंहिंजी सिहत खे बरक़रार रखी सघूं था। न सिर्फ़ु असां पंहिंजी सिहत बल्कि काइनात में जेकी बि जानदार आहिनि उन्हनि सभिनी जी सिहत खे बरक़रार रखण जे लाइ असां कहिड़ा कहिड़ा उपाउ वठी सघूं था ऐं कहिड़ा कहिड़ा उपाउ दुरुस्त आहिनि। अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू करण जे लाइ जेका महिमान शख़्सियत मूं सां गॾु आहे उन्हनि जो तारुफ़ तव्हांजे लाइ त नओं न आहे, यकीनन तव्हां उन्हनि खां वाक़ुफ़ु आहियो। असांजे प्रोग्राम्स में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां सां गॾु रहंदा आहिनि। पाण प्रोफेसर आहिनि डिपार्टमेंट ऑफ कम्यूनिटी मेडिसिन, इसरा यूनिवर्सिटी हैदराबाद में। संदन चैनल बि आहे जंहिं ते मुख़्तलिफ़ टॉपिक्स ते अवेयरनेस ॾियण जी जेका अवेयरनेस आहे उनखे ॾियण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं पाण पब्लिक हेल्थ पर्सनल आहिनि। संदन नालो आहे प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख्श कुलाची। अस्सलाम वालेकुम। तव्हां असांखे हिन प्रोग्राम में सॾींदा रहंदा आहियो, पर अॼोके टॉपिक जे हवाले सां आउं सम्झां थो जेका गुफ़्तगू थींदी उहा न रुॻो हेल्थ जी तव्हां ॿुधायो, पर असां इंसाननि जी हेल्थ खां थोरो अॻिते हेल्थ खे वठी वेंदासीं। इट विल बी बियॉन्ड द ह्यूमन हेल्थ। जेको टॉपिक तव्हां ॿुधायो टुगेदर फॉर हेल्थ स्टैंड विथ साइंस, इन खे सवली सिंधी में असां इहो चई सघूं था त गॾिजी सिहत खे ठाहींदासीं ऐं साइंस जी मदद सां ठाहींदासीं। असांजो सवलो जेको आम माण्हू फ़हम इहो थींदो। ऐं जॾहिं असां साइंस चऊं था त ॾुखी साइंस कोन्हे। मिसाल तौरु हैंड वॉशिंग जी आउं तमामु घणी ॻाल्हि कंदो आहियां त मूं कल्ह टियों ॾींहुं पर्सनल हाइजीन हैंड वॉशिंग ते लेक्चर पियो ॾिनो मुंहिंजी यूनिवर्सिटी में। त जॾहिं मूं नेट ते उनजो सर्च कयो ऐं उनजी जेका डेटा आई त जेकॾहिं सॼी दुनिया जा माण्हू सही नमूने सां हथ धोइनि, उनजा 9 स्टेप आहिनि जेको डॉक्टरनि खे वधीक ख़बर आहे, पर असांजे इस्लाम में त निमाज़ पढ़ण खां अॻु में असांखे हथ धोइणा आहिनि।
तंहिंजे करे इहा साइंस ऐं असांजो समाज ऐं असांजो मज़हब हिक ॿिए सां बिल्कुलु हम आहंग आहिनि, को फ़र्क़ु कोन्हे। त उन में इहो त $1 अरब जेको असां बीमारियुनि ते ख़र्च कयूं था, उहो रुॻो हथ धोइण ऐं उन सफ़ाई जे करे उहे बीमारियूं, उहे जरासीम घटि थी वेंदा या असां बीमार थींदासूं कोन। जेकॾहिं थिया बि त उहे एतिरे हल्के नमूने सां थींदा जो दे विल नॉट अफेक्ट अवर डेली लाइफ एंड वी विल नॉट स्पेंड मनी ऑन डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, ड्रग्स। उहो वरी कंहिं चङे कम जे लाइ को स्कूल ठाहिबो, को सुहिणो कपिड़ो वठिबो, को पंहिंजे घर जे शयुनि में उहो ख़र्च कबो, कुझु ॿारनि जा तालीम ते ख़र्च कबो। सो दैट विल बी अ मोर यूज़फुल यूज़ ऑफ दैट। सो WHO 1948 में क़ाइमु थियो। उन जो कॉन्स्टिट्यूशन जेको आहे उहो 7 अप्रैल ते 1948 ते थियो। यानी ईअं सम्झो त WHO जो बर्थ डे आहे इहो हिकिड़ो। ऐं WHO माना वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन। असां इन खे सवली सिंधी में दुनिया जो या आलमी डॉक्टर बि चवंदा आहियूं। जेकी बि सिहत में गाइडलाइन ईंदियूं आहिनि या डॉक्टरनि खे जेकी हिकिड़े रहनुमाई मिलंदी आहे, उन में WHO इज़ द लास्ट अथॉरिटी। जीअं असां वटि कुतुब तारो जेको आहे आसमान में, उन जी पंहिंजी अहमियत आहे, तीअं WHO इज़ अ फाइनल अथॉरिटी फॉर गिविंग गाइडलाइन। ऐं उहो हर साल दुनिया जे माण्हुनि खे कुझु न कुझु स्लोगन, थीम या गौर करण जो हिकिड़ो मौज़ू ॾींदो आहे। हिन साल जेको आहे टुगेदर फॉर हेल्थ स्टैंड विथ साइंस, माना गॾिजी सिहत खे अॻिते वधायूं ऐं साइंस जे ज़रिए अॻिते वधायूं। ऐं हाणे उन जो वॾो मिसाल जेकॾहिं आऊं तव्हांखे ॿुधायां, हैंड वॉशिंग जो ॿुधायो त हिकिड़े ॾींहं में केतिरो बीमारियुनि खां बची सघिजे थो, सिर्फ़ु इन हिकिड़े तरीक़े ते जेको साइंसी बि आहे, मज़हबी बि आहे। ऐं ॿुधाए थो त साइंस एॾी ॾुखी कोन्हे। मथां असांजो आम माण्हू सम्झंदो हुजे त ही का वॾी मशीनरी आहे, का हीअ आहे। साइंस शयुनि खे सवलो करे थी, साइंस शयुनि खे बहितर बनाइण में मदद करे थी। इट इज़ नॉट अ डिफ़िकल्ट थिंग। सो इन जे करे इहो जेको मौज़ू आहे, इन में वन हेल्थ जो कंसेप्ट आयो, जेको कुझु तव्हां पंहिंजे इंट्रो में बि ॿुधायो, जंहिंमें आहे ह्यूमन हेल्थ, एनिमल हेल्थ, जंहिंखे असां ज़ोनोटिक डिज़ीज़िस या ज़ोनोसिस बीमारियुनि जो ग्रुप चऊं था, प्लांट हेल्थ, जंहिंमें असांजी खुराक, सब्जियूं, फ्रूट, इम्यूनिटी जेका बीमारियुनि खां बचाए थी, जंहिंखे असां इम्यूनोग्लोबुलिन चवंदा, इहे प्रोटीन आहिनि बेसिकली। त इहे सभु असांखे इन्हनि ॿूटनि, इवन ऑक्सीजन, ऐं उन खां सवाइ असांखे जेको आहे सिज जा जेके किरण आहिनि, एनवायरमेंट न तव्हां प्लेनेट जी ॻाल्हि था कयूं, प्लांट खां पोइ जेको आहे सो प्लेनेट आहे। तव्हांखे ख़बर आहे सिज जी रोशनी जेका आहे उहा जेतिरो असांखे बीमारियुनि खां बचाए थी, शायदि दुनिया जूं सभु इस्पतालूं ऐं सभु डॉक्टर बि न बचाईंदा हुजनि। इट इज़ एंटी माइक्रोबियल, असांखे ख़बर आहे। उन खां सवाइ तव्हांखे विटामिन D ॾिए थी। उन खां सवाइ इलाही सारो तव्हांजे टेम्परेचर खे रेगुलेट करे थी। ऐं उन जा जेके अल्ट्रा वायोलेट या जेके सुबुह जे टाइम ख़ासि तौर ते किरण आहिनि, त उहो चवंदा आहिनि माण्हू वञी वॉक करे। त हाणे वॉक करण बि साइंस जो हिकिड़ो तरीक़ो आहे। ऐं असांजो हिकिड़ो दोस्त चवंदो आहे त वॉक इज़ ड्रग ऑफ लाइफ। जेकॾहिं तव्हांखे ज़िंदगी में सुठी ज़िंदगी गुज़ारणी आहे त हलचल रखो। ऐं हूअं बि पाण वटि शइरो शाइरी हलंदी आहे त दुनिया हलचल जो मेलो आहे, के ईंदा पिया, के ईंदा पिया। तंहिंजे करे इहा हलचल रखणी आहे, सरगर्मी रखणी आहे, मतिलबु साइंटिफिक अप्रोच रखणी आहे पंहिंजी सिहत खे बरक़रार रखण जे लाइ। साइंटिफिक अप्रोच का ॾुखी कोन्हे, सिर्फ़ु उन ते तवजह ॾियणो आहे ऐं उन ते जेको आहे सो अमल करिणो आहे। जंहिंमें वैक्सीनेशन मेडिकल जी वॾे खां वॾी साइंस जी आहे, जेका आम माण्हुनि घरनि ताईं, चाहे पोलियो जा कतरा हुजनि, चाहे असां वटि मीज़ल्स जी वैक्सीन हुजे, या ॿारनि जूं इहे जेके अॼुकल्ह 9 या 12 जेके आहिनि असां वटि शेड्यूल हले थो, हर माउ खे ख़बर आहे त इहो इस्पतालनि में मिले थो। ऐं उन सां ॿार
ज़िंदगी भर उन्हनि बीमारियुनि खां बचींदो। लुक एट द इम्पैक्ट। त तव्हां उहो नंढड़ो गुलनि जहिड़ो ॿार हो, उन खे तव्हां 4-5 दफ़ा अस्पताल वठी विया हलिया ऐं उन्हनि खे इहा वैक्सीनेशन थी वई हली ऐं सॼी ज़िंदगी 12-13 बीमारियुनि खां हू बची वियो हलियो, जंहिंमें डिफ्थीरिया आहे, TB आहे, तव्हांजो हेपेटाइटिस आहे, उन खां सवाइ मीज़ल्स आहे, पोलियो आहे, टिटेनस आहे, इहे सभु शयूं जेके आहिनि से असां वटि उन में कवर थियनि थियूं। ऐं साइंटिफिक अप्रोच आहे। ऐं कोविड जेको हो, तव्हां ॾिठो त शहर बंदि थी विया हलिया, जहाज़ बंदि थी विया हलिया, माण्हुनि खे घरां निकिरण जी इजाज़त कान हुई, पर जीअं वैक्सीन पहुती, माना साइंस पहुती, वैक्सीन माना साइंस, तीअं आहिस्ते आहिस्ते न रुगो शहर खुली विया। पर तव्हां ॾिसो अॼु जॾहिं असां हीउ प्रोग्राम कयूं पिया त आउं सम्झां थो घणनि माण्हुनि खे यादि बि कोन्हे त कोविड एॾो ख़ौफ़ पैदा कयो। तव्हांखे ख़बर हुई त पुलिस बि गेटनि ते अची बीह रही त हेॾां न वञो, होॾां न वञो। सो आउं सम्झां थो त साइंस असांजे ज़िंदगी में जेतिरो बि बहितरी आणे सघे थी, असांखे उनखे अमल करिणो आहे। ऐं उन में असांखे मिस इंफॉर्मेशन भी मिले थी, जेका तव्हां ॿुधायो त इलाही सारियूं शयूं आहिनि, छाकाणि त सोशल मीडिया आहे, ॿिया सोर्सिस आहिनि, त उन में असांखे थोरो जंहिंखे असां हेल्थ लिटरेसी था चऊं या जेको इंफॉर्मेशन खे इहो असांखे सम्झण जी ज़रूरत आहे त किथे असांखां या लैकिंग थिए पई, जेका मिस इंफॉर्मेशन असां ताईं पहुचे पई, उनखे असां केतिरे हद ताईं रोके सघूं था या माण्हुनि ताईं उनखे पहुचाइण खां रोकियूं था, ताकी हू इन मिस इंफॉर्मेशन ते अमल करे ऐं पंहिंजी सिहत खे या कंहिं बि फैक्टर जे हवाले सां पाण खे नुक़सानु न पहुचे। मूंखे हिकिड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे डॉक्टर हुसैन बख्श, ब्रेक वठंदासीं, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त पाण गुफ़्तगू खे मज़ीद अॻिते वधाईंदासीं। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहियो। वेलकम बैक व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख्श कुलाची साहब। कुलाची साहब, हाणे हीउ जेको थीम आहे वर्ल्ड हेल्थ डे जे हवाले सां, इन हवाले सां त असांखे साइंसी तरीक़ा अपनाए पंहिंजी सिहत खे बरक़रार रखिणो आहे। हाणे इन्हनि तरीक़नि खे मद्देनज़र रखंदे असां न सिर्फ़ु ह्यूमन हेल्थ जी ॻाल्हि कयूं था, बल्कि असां पूरे हिन काइनात जे जेके जानदार आहिनि उन्हनि जी सिहत जे हवाले सां बि गुफ़्तगू कयूं था। ख़ासि तौर ते जॾहिं असां पंहिंजी इंसानी सिहत जे हवाले सां ॻाल्हि कयूं था त असां ॾिसूं था त हिन काइनात में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे मुख़्तलिफ़ जानवरनि जे बीमारियुनि जे करे जेके असांखे नुक़सानु पहुचनि था, या उन्हनि दवाउनि या उन्हनि मेडिसिन्स या उन्हनि जेके उहे शयूं जेके असां फसलुनि ते अप्लाए कयूं था, पेस्टिसाइड्स या उन्हनि जूं दवाऊं या उन जा जेके फुहारा वग़ैरह आहिनि, उन्हनि सां जेके केमिकल्स, केमिकल्स जेके जिन सां इंसानी जेका सिहत आहे उन ते नुक़सान थियण जा अंदेशा आहिनि, त इन हवाले सां बि जेकॾहिं कुझु बहितर तरीक़ा अपनाइण जी ज़रूरत आहे त इन हवाले सां बि असांखे गाइड कयो त कहिड़े तरीक़े सां इहे सभु शयूं बहितर करे सघजनि थियूं। हिकिड़ो त इहो वन हेल्थ जो कंसेप्ट जेको WHO जो या आलमी इदारे जो आहे, त इहो सम्झणो पवंदो त असांजी सिहत सिर्फ़ु असांजे माण्हुनि जे करे कान बीठी आहे, पर इन जो लिंक या इन जो कने तॾहिं त इहो टुगेदर अखर आयो आहे। टुगेदर जो मतिलबु आहे सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। त हाणे उन जो हिकिड़ो मिसाल, तव्हां जानवरनि जी ॻाल्हि कई त असां वटि छिते कुते जो हिकिड़ो मिसाल आहे। पहिरीं उहा बीमारी उन कुते में थींदी आहे ऐं पोइ उहो जॾहिं पागल कुतो या जंहिंखे असां रेबिड डॉग चवंदा आहियूं, उहो जॾहिं माण्हुनि खे वञी खाईंदो आहे त पोइ उहा बीमारी माण्हुनि ताईं पहुची वेंदी आहे। त इन में अंदाज़ो लॻायो त एनिमल हेल्थ ऐं ह्यूमन हेल्थ में उहा ई साॻी तकलीफ़ जेका उन जानवर खे थिए थी, उहा माण्हुनि ताईं पहुची थी वञे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त उन जूं वैक्सीन ऐं उन जो ख़ौफ़, ख़ासि तौर ते असांजा इलाही सारा ॿार स्कूलनि में बि इन जे करे नथा वञी सघनि, जो जेकॾहिं जिते किथे हू इन्हनि जानवरनि खे या इन्हनि खे ॾिसनि था
त उन्हनि जे करे बि इहो हिकिड़ो ख़ौफ़ ऐं बीमारियूं पैदा आहिनि। ॿियो खीर में जेको असां इहे सुयूं पिया हणूं हार्मोन जूं, ऑक्सीटोसिन अलाए छा, जल्दी ढगी ॾोइजे, जल्दी जेको आहे सो असांखे खीर मिले, हीअ करे इन में तव्हांखे ख़बर आहे त जेके ग्रोथ हार्मोन ऐं ऑक्सीटोसिन जेके आहिनि इहे जॾहिं ॾियनि था त इहे सभु उन फूड चैन में जेके आहिनि से हलिया था वञनि। कल्ह बि मूं इहो ॾिठो पिए त हाणे जीअं ईरान या जेका वेस्ट एशिया जी जंग आहे त इन में इलाही सारा केमिकल मिज़ाइल्स, इन्हनि में रेडिएशन जा जेके इंस्ट्रूमेंट आहिनि या उहे अलाए जे छा जो छा इस्तेमालु थिया हूंदा, उन्हनि हिकिड़ो त माण्हुनि खे नुक़सानु ॾिनो, पर जेकॾहिं अमान वारे पासे या जिते बिजली घर आहिनि, जेके न्यूक्लियर पावर प्लांट आहिनि, उन्हनि ते जॾहिं इहे हमला थिया आहिनि त उन्हनि मथां जेका रेडिएशन या केमिकल आहिनि उहे जेकॾहिं असांजे पाणी में पहुची विया, असांजी हवा में पहुची विया हलिया ऐं असांजे इर्द गिर्द पहुची विया हलिया त उन्हनि खे असांजा ही फिल्टर प्लांट साफ़ कोन करे सघंदा। असांजी इहे वाटर सप्लाई सिस्टम ऐं बोतलनि में जेको पाणी आहे इन खे ख़बर ई कान पवंदी, जंहिंजो हिकिड़ो वॾो साइंटिस्ट प्रोफेसर जियांग आहे चाइना जो, उहो चए पियो त सीज़ियम 2 केमिकल जेको आहे उहो जेकॾहिं पाणी में पहुची वियो, जेको इन्हनि बिजली घर जेके एटमी बिजली घर आहिनि जिन्हनि ते हमला थिया आहिनि ऐं उहे शायदि एतिरा रिपोर्ट न आहिनि, त उहे अहिड़ा त केमिकल आहिनि जेके असां केमिकल फॉर एवर चवंदा आहियूं, उहे ख़तमु कोन थींदा। त अहिड़े नमूने साण असांखे पंहिंजी न रुॻो हयाती बचाइणी आहे पर उन जा जेके हयाती जा वसीला आहिनि। ऐं अॻे बि चवंदो आहियां तव्हांखे त पाणी जेतिरे साफ़ पाणी सिहत ॾेई सघे थो ओतिरी शायदि वैक्सीन बि कोन थी ॾेई सघे, ओतिरियूं शायदि दवाऊं बि कोन थियूं ॾेई। मिसाल जे तौर ते डायरिया जी बीमारी आहे असां वटि, उहा जेकॾहिं साफ़ पाणी हूंदो त डायरिया जो जरासीम ई कोन ईंदो, तव्हांखे रोटा वायरस वैक्सीन जी ज़रूरत कान पवंदी। तव्हांजा ॿार जेके आहिनि से उहे हिन वक़्तु बि अधु इस्पतालनि में तव्हां नंढड़ा ॿार ॾिसंदो त घणो करे इस्पतालनि में उल्टी बुखार डायरिया सां जेके आहिनि से उहे अचनि पिया, जंहिंजो ORS ऐं तमामु घणो चवंदो आहियां उहा बि हिकिड़ी साइंटिफिक शइ आहे त उन में कुझु कोन, खंडु आहे, लूणु आहे, पाणी आहे, पर उन खे पीआरण जो तरीक़ो, उन ते एतबार, ट्रस्ट जेको आहे उहो असांखे करिणो, दैट इज़ ऑल्सो साइंटिफिक मेथड। त इन मथां थोरो अंदाज़ो तव्हां लॻायो त आवर हेल्थ इज़ वन हेल्थ कनेक्टेड टू प्लांट, एनिमल्स, प्लेनेट एंड ह्यूमन बींग्स। ठीकु आहे। इन्हनि सभिनी ते जॾहिं असां सोचींदासीं त इहा होलिस्टिक कंसेप्ट ऑफ हेल्थ हूंदो, जेको WHO अॻे ई चयो आहे, हेल्थ इज़ अ स्टेट ऑफ कंप्लीट फिज़िकल, मेंटल, सोशल ऐं असां त स्पिरिचुअल हेल्थ बि इहा चऊं था। त मेंटल हेल्थ तव्हांखे ख़बर आहे त घणो करे उन जो इलाजु घटि आहे, पर उन जा इहे जेके बिहेवियरल थेरापी जेका आहे जंहिंमें मेडिटेशन बि अचे थी, जंहिंमें तव्हां हिकिड़े नमूने साण ख़ामोश थी वियो था, हिकिड़े पासे वियो था ताकी तव्हांजे जिस्म मंझि हिकिड़ो सुकून पैदा थिए। ऐं पाण वटि त क़ुरान शरीफ़ में आहे त तत्मइन्निल्लाह कुलूब, तत्मइन कुलूबिही इल्ला बिज़िक्रिल्लाह, यानी अल्लाह जे ज़िक्र सां तव्हां पंहिंजे क़ल्ब खे सुकून ॾियो। अला बिज़िक्रिल्लाह तत्मइनुल कुलूब। हा, इहो उन मंझि अचे थो। सो अहिड़े क़िस्म जूं जेके आहिनि से असांखे हिकिड़े हिसाब सां स्पिरिचुअल हेल्थ ॾांहुं बि असांखे वञिणो आहे। न सिर्फ़ु साइंस बल्कि असां जेकॾहिं मज़हब जे हवाले सां निगाह दौड़ायूं था त असांखे उहो हिकिड़ो कम्युनिकेशन मिले थी या लिंक मिले थो त साइंस ऐं मज़हब असांजो ख़ासि तौर ते दीन इस्लाम केतिरो मतिलबु पाण में गॾियल आहिनि। अच्छा, तव्हां जंग जो ज़िक्र कयो, हिन वक़्तु बि असां ॾिसूं था त जंग जो माहौल रहियो ऐं इन जंग जे माहौल में एतिरी ब्लास्टिंग थी, एतिरो नुक़सानु पहुतो, बिल्डिंग्स वयूं, हेल्थ जा जेके इंस्टीट्यूशन्स हुया, कॉलेजिस, यूनिवर्सिटीज़, हॉस्पिटल्स विया, जिते असां पंहिंजी सिहत ऐं जेका तंदुरुस्ती आहे उते हासिलु करण जे लाइ वञूं था, ऐं उहे इदारा जेके असांखे सिहत मुहैया कनि था, उहे इदारा उन्हनि जो जेको नुक़सानु थियो आहे त ज़ाहिर आहे त इहो बि हिकिड़ो साइंटिफिक नुक़सानु आहे जेको असांजी सिहत ते उन जा असरात
पवंदा। तव्हां छा था सम्झो त इन जा कहिड़ा असरात थी सघनि था? पहिरीं त मूं एनवायरमेंट जो तव्हांखे ॿुधायो, ॿियो आहे जेको क्लाइमेट चेंज या टेम्परेचर जो वधणु। हाणे हीअ सॼी हवाई जंग थी आहे ऐं उतां खां जेको आहे से इहे मिज़ाइल्स ईअं सम्झो त दे आर एनर्जी मीन्स हीट, ऐं उहा हीट जॾहिं एटमॉस्फेयर में पहुचे थी त उते तव्हांखे जेके मौसमी तब्दीलियूं अची सघनि थियूं या वरी रेडिएशन जेका मूं ॻाल्हि कई उन जा असरात अची सघनि था जंहिंसां स्किन डिज़ीज़िस ऐं कैंसर्स वधी सघनि थियूं। पर वॾी ॻाल्हि आहे त जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे हेल्थ जो, उन में अस्पतालूं आहिनि, उन में मैटर्निटी होम आहिनि, हेल्थ हाउसिस आहिनि, तव्हांजा फार्मास्यूटिकल कंपनियूं आहिनि या दवा साज़ शयूं आहिनि, एंड इवन वैक्सीन प्रोडक्शन ऐं उन्हनि जी सप्लाई जो मसइलो बि आहे, एक्सेस जो मसइलो आहे, त उहे उते कीअं पहुचनि। त आउं सम्झां थो त इन हालतुनि में इंटरनेशनल जेके कानून आहिनि बनल अक़वामी, त सिविलियन खे, हॉस्पिटल्स खे, डॉक्टर्स खे, मरीज़नि खे निशानो नाहे ठाहिणो। तव्हांजो अगरि को डिफरेंस आहे त तव्हांजा जेके डिफेंस जा जेके जॻहियूं आहिनि उन्हनि खे तव्हां नुक़सानु पहुचायो। त आउं सम्झां थो इहो जेको एथिक्स जी ऐं मेडिकल एथिक्स जी ऐं इंटरनेशनल जेके लॉ आहिनि, जेके WHO बि उन्हनि ते, त आउं सम्झां थो ह्यूमन राइट्स जी वायलेशन, इवन जेके रेड क्रॉस वारा ऐं डॉक्टर्स हूंदा आहिनि उनजी ख़ासि ड्रेस हूंदी आहे, उन्हनि खे इजाज़त हूंदी आहे, ऐं आउं सम्झां थो त इन जा असरात अॻिते हली इन ते असां ते ऐं दुनिया ते न रुॻो इकनॉमिक्स ते पवंदा, पर इन्हनि अस्पतालनि खे ठाहिण ऐं इन्हनि ऐं आउं सम्झां थो त डॉक्टरनि खे जेके इन जंग में कमु कनि पिया उन्हनि जी ज़िंदगी, उन्हनि जी सेफ्टी, उन जे लाइ बि आउं सम्झां थो त इहो जेको कंसेप्ट आहे असांजो टुगेदर फॉर हेल्थ स्टैंड विथ साइंस, त साइंस बि इजाज़त नथी ॾिए त तव्हां सिविलियन खे या बेगुनाह माण्हुनि खे जेको आहे सो नुक़सानु ॾियो। ऐं ॿियो इहो आहे त ट्रस्ट जेको आहे उहो असांजे अस्पतालनि ते ऐं साइंस ते असांखे वधाइणो आहे। हाणे ट्रस्ट तव्हां सम्झी सघो था त असांखे एतमाद करिणो आहे उन साइंस ते, जंहिं साइंस जी बुनियाद ते असां पंहिंजी ज़िंदगीअ खे, पंहिंजी सिहत खे बहितर करे सघूं था। मूंखे वरी हिकिड़ी नंढड़ी ब्रेक लाइ चयो पियो वञे डॉक्टर हुसैन बख्श, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं त पाण ट्रस्ट ते ॻाल्हाईंदासीं त असांजो जेको एतमाद आहे या जेको यकीन आहे उहो साइंस ते केतिरे हद ताईं आहे ऐं असां केतिरो उन ते यकीन करे उन ते अमल कयूं पिया। व्यूअर्स, प्रोग्राम में नंढड़ी साई खां पोइ जल्दी था मोटूं, असां सां गॾु रहियो। वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम में नंढड़ी साईअ खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियूं ऐं असां सां गॾु आहिनि प्रोफेसर डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहब, ऐं असां गुफ़्तगू कयूं पिया वर्ल्ड हेल्थ डे जे हवाले सां। त वर्ल्ड हेल्थ डे में जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते सेलिब्रेट थियनि था, ख़ासि तौर ते 7 अप्रैल, हर साल 7 अप्रैल ते, ऐं उन में जेके मुख़्तलिफ़ स्लोगन्स आहिनि या टॉपिक्स आहिनि उन हवाले सां उन्हनि टॉपिक्स खे, उन जी अहमियत खे, उन जी इफ़ादियत खे ॾिसूं था त केतिरे हद ताईं उहे आहिनि। हिन वक़्तु जेको 7 अप्रैल 2026 में वर्ल्ड हेल्थ डे सेलिब्रेट थियो, उन जो टॉपिक हो टुगेदर फॉर हेल्थ स्टैंड विथ साइंस। सवाल वरी इहो थो पैदा थिए त साइंस ते या जेको नेचर आहे उन ते असांजो ट्रस्ट केतिरे हद ताईं आहे। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असां ॾिसूं था त जॾहिं असां वैक्सीन जो ख़ासि तौर ते ज़िक्र कयूं था त किथे किथे असां वटि ब्रीच ऑफ ट्रस्ट नज़र अचे थो, ऐं असां उन वैक्सीन ते उहो यकीन या उहो ट्रस्ट या उहो एतमाद जेको आहे उहो न करण जे करे असां पंहिंजनि ॿारनि खे ख़ासि तौर ते जेके इन्फेक्शस डिज़ीज़िस आहिनि उन्हनि में उन्हनि खे मुब्तला करे उन्हनि खे या त मौत जे हवाले करे छॾियूं था या उन्हनि खे कुझु अहिड़नि जेकॾहिं हू बची बि वञनि था त अहिड़नि मुश्किलातुनि में उन्हनि खे घेरे था छॾियूं जो सॼी ज़िंदगी हू उन्हनि मुश्किलातुनि में रहनि था। डॉक्टर साहब, इन हवाले सां मूंखे ॿुधायो त साइंस जे हवाले सां जेको असांजो ट्रस्ट आहे
उन में एतिरी ब्रीश अञा ताईं छाजे लाइ? बिल्कुलु अॼु सिहत ऐं असां वटि ॿ अखर आहिनि, सिहत ऐं सफ़ाई। इहे ॿई हिक ॿिए जे बिल्कुलु पैरेलल। जीअं रेलगाॾी या पटड़ी हले थी तॾहिं उहा रेलगाॾी हली सघे थी, हिकिड़ी पटड़ी ते त हली कान थी सघे। तंहिंजे करे जेतिरो ज़ोर असांखे सिहत ते ॾियणो आहे, साइंस चवे थी त ओतिरो असांखे सफ़ाई ते ॾियणो। ऐं सफ़ाई जो मतिलबु तव्हांजे पंहिंजी पर्सनल हाइजीन बि आहे, तव्हांजी एनवायरमेंटल हाइजीन बि आहे, ऐं ओवरऑल प्लेनेट में जेकॾहिं का, जीअं मिसाल तौरु लाहौर में या ॿियनि हंधनि असांजी हवा जेका आहे उन में दूंहों ऐं ॿिया फैक्ट्री जूं शयूं या जेके जंग जा हाणे असरात आहिनि, त इहे सभु उन सफ़ाई में अचनि था इन द लार्जर कॉन्टेक्स्ट। साइंस जे बारे में ॿुधायां तव्हांखे त जीअं तव्हां चयो ट्रस्ट कोन्हे, ॿ मिसाल असांजी सिंध में मुंहिंजी नज़र में ऑब्ज़र्वेशन में आया आहिनि। त मुंहिंजो घणो वास्तो या मुंहिंजी रिसर्च घणी स्नेक बाइट ते आहे, त माण्हू घणो करे भोपन वटि वञी निकिरंदा हुआ, यानी उन ते ट्रस्ट वधीक हो, डॉक्टरनि ते ट्रस्ट घटि हो। पर जॾहिं असां उन ते रिसर्च कईसीं नगर पार्कर जी तालके अस्पताल में डॉक्टरनि सां गॾु, 1996 जी ॻाल्हि आहे, ऐं उते जॾहिं असां वैक्सीन उन्हनि खे लॻाइणु शुरू कई ऐं गॾोगॾु डॉक्टरनि खे बि असां थोरो चयो त माण्हुनि खे जेको अचे उनखे सम्झायो त बाबा हीअ दवा जेका आहे इहा हिननि मरीज़नि खे तव्हां ॾिसो फ़ाइदो आहे। कुझु असां उन ते हिकिड़ी समाजी जागरता, जीअं तव्हां अॼु ही प्रोग्राम पिया कयो, त तव्हां अंदाज़ो लॻायो त उते जे 2 लख माण्हुनि में एतिरो ट्रस्ट डेवलप थी वियो हलियो जो हाणे माण्हू नगर पार्कर अस्पताल ऐं थर में तव्हां ॾिसंदो त मुश्किल साण को माण्हू हूंदो जेको तव्हां ॿुधंदो त अस्पताल न पहुतो हुजे ऐं उनखे स्नेक बाइट न खाधो हुजे। ऐं डॉक्टरनि जी बि कैपेसिटी असां वधाई त हिन कॉन्फिडेंस सां गॾु, मिसाल तौरु उते हिकिड़ो हो त 12 कलाकनि खां पोइ इहा सुई असरु कान कंदी, जॾहिं त साइंस इहा चए थी त जेकॾहिं उन में नांग जे ज़हर जो असरु नज़र अचे थो, मिसाल तौरु रत ॾियणु वहे पई, मरीज़ जेको आहे सो उहो पंहिंजो पाण खे डिफ़िकल्ट पियो महसूसु करे, ॾंग जा निशान आहिनि, त तव्हां 12 कलाक ठहियो, 12 ॾींहंनि खां पोइ बि जेकॾहिं पहुतो आहे त यू हैव टू गिव दिस लाइफ सेविंग। त असां जॾहिं इहे शयूं उते आंदियूंसीं त साइंस ते एॾो ट्रस्ट थी वियो हलियो जो आउं सम्झां थो त हिन वक़्तु थर जे डॉक्टरनि जी जेका स्नेक बाइट जी ट्रीटमेंट आहे, वैक्सीन ते जेको माण्हुनि जो ट्रस्ट आहे, उहो साइंस ते ट्रस्ट आहे। वैक्सीन एंटी स्नेक वेनम जेका आहे, इहो हिकिड़ो। ॿियो असां वटि माण्हुनि ते विया त असांखे सुई ज़रूरु हणे डॉक्टर, हालांकि तव्हां पाण आहियो त साइंस चवे थी त ओरल ड्रग्स ऐं इंजेक्टेबल ड्रग्स में को वॾो फ़र्क़ु कोन्हे, पर हाणे इते बि असांखे ॾिसण में अचे थो त माण्हुनि जी सुई वारे पासे या इंजेक्शन ते ट्रस्ट वधीक आहे। त साइंस खे असांखे सम्झणो पवंदो त जेतिरो बि तव्हां सुयूं हणायो था त ॿियूं उन्हनि सां गॾु बीमारियूं अची सघनि थियूं, जॾहिं त ओरल ड्रग्स आर मोर सेफ, मोर चीप, मोर इज़ी टू एडमिनिस्टर। त उन ते असांखे वधीक, या वरी हर को ॿाराड़ी में चए मूंखे थैली हणो, ड्रिप हणो, बोतल चाढ़ियो, हालांकि तव्हांखे ख़बर आहे बोतल में पाणी आहे, पाणी ऐं इहो लूणियात जंहिंखे असां नॉर्मल सैलाइन चवंदा आहियूं, पर माण्हू सम्झंदो आहे त मुंहिंजो को वॾो इलाजु। ऐं सम्झां थो इहे शयूं आहिनि जेके साइंस में सम्झणियूं पवंदियूं त सही नमूने जी डॉक्टर डायग्नोज़ कनि, हमदर्दी सां कनि, कंपैशनेट केयर। ट्रस्ट तॾहिं वधंदो जॾहिं हू हमदर्दी कंदा, जॾहिं हू मरीज़ खे एतिरो वेझो सम्झाईंदा जीअं पंहिंजे अज़ीज़ क़रीब जो ख़्यालु रखनि था। त कंपैशनेट केयर जेको आहे उहो असांखे ॾियणो पवंदो। ऐं डॉक्टर्स जेके आहिनि उहे बि हिन सोसाइटी जो हिसो आहिनि, उन्हनि खे कुदरत जेकॾहिं इहा स्किल ॾिनी आहे, इहो हुनरु ॾिनो आहे, त इहो बि कुदरत जी हिकिड़ी अमानत सम्झी उनखे माण्हुनि में ईअं ई विरहाइण जी ख़ैर ख़ैरात थींदी आहे। ऐं सम्झां थो मेडिकल प्रोफेशन जो असांजे लियाकत यूनिवर्सिटी में बि लिखियो अफ़ज़लुल अशग़ाल ख़िदमतुन नास, इहो उन ते स्लोगन लिखियलु आहे LMC जे मोनो, जंहिंजी असां वटि डिग्री आहे। त आउं सम्झां थो त इहे अगरि असां कंसेप्ट माण्हुनि खे ॿुधाईंदासीं, ऐं मूंखे त सिंध जे माण्हुनि ते हैरत थिए थी त असांजे ॻोठ में हिकिड़ी माई, उनजो नालो सिहत ख़ातूं,
कंहिं बि दुनिया जे कल्चर में तव्हां ख़बर नालो जॾहिं पंहिंजी नियाणी ते रखिबो आहे इट इज़ लुक ब्यूटीफुल खां ब्यूटीफुल शइ। असां वटि अहिड़े क़िस्म जो कल्चर आहे जंहिंमें असां पंहिंजे नियाणियुनि जा नाला बि सिहत सां रिलेटेड रखूं था। ऐं सम्झां थो त मोहन जे दड़े जो तव्हां सिहत ऐं सफ़ाई जो ड्रेनेज सिस्टम ॾिसो 5000 सालनि खां दुनिया जो को बि सिस्टम अहिड़े क़िस्म जो न आहे जेको सिंध ऐं असांजे दरियाहनि जी सिहत उन खे असां प्लास्टिक उछलायूं न। साइंस चए थी त प्लास्टिक सभ खां वधीक नुक़सान ॾींदड़ शइ आहे। उन जो माहौल में ख़तम ई नथो थिए। उन जो साइकिल जेको आहे सो 50 सालनि खां वठी 500 सालनि ताईं रहे थो। तव्हां सम्झो त इहे चंद ॻाल्हियूं बि जेकॾहिं अॼु साइंस जूं असां कयूं आहिनि स्टैंड विथ साइंस एंड टुगेदर वी कैन टुगेदर फॉर द हेल्थ। सो गॾिजी जेकॾहिं इनखे कंदा ऐं हू बि गुलदस्तो जेको आहे न हिकिड़े गुल सां त कोन ठहंदो आहे। ऐं मूंखे यादि आहे हिकिड़ो कंहिं लिखियलु हो त सिंगल फ्लावर कैन नॉट ब्रिंग द स्प्रिंग। हिकिड़ो गुल जेको आहे ही बहार जी मौसम आहे उन सां बहार कोन ईंदी। असांखे इलाही सारा गुल जेके आहिनि उहे गॾु करणा पवंदा। सेम इज़ ट्रू फॉर द हेल्थ। एग्ज़ैक्टली बिल्कुलु ठीकु तव्हां चयव त इहा जेसिताईं हिकिड़ी गॾिजी कोशिशि न कई वेंदी तेसिताईं इन्हनि शयुनि खे असां अचीव करे सघंदासीं। एग्ज़ैक्टली ऐं हलंदे हलंदे अंग्रेज़ी में चवंदा आहिनि हेल्थ इज़ वेल्थ। तंहिंजे करे दौलतमंद अगरि अव्हांखे थियणो आहे गुरबत में जा निकिरणो आहे सिहतमंद रहणो आहे ऐं ख़ुशि रहणो आहे त सिहत ऐं सफ़ाई इन्हनि ॿिन्ही ते असांखे अचिणो। सो तव्हांजी वॾी महिरबानी डॉक्टर हुसैन बख्श कोलाची अॼोके प्रोग्राम में तव्हां असां वटि आयो ऐं एतिरियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं तव्हां कयूं। व्यूअर्स अॼोकी गुफ़्तगू हेल्थ जे हवाले सां या सिहत जे हवाले सां त असांखे न सिर्फ़ु पंहिंजी सिहत खे बरक़रार रखण जे लाइ साइंटिफिकली जेके अप्रोचिस आहिनि उन्हनि खे अपनाइणो पवंदो बल्कि असांखे ट्रस्ट ऐं कॉन्फिडेंस डेवलप करिणो पवंदो पाण खे सिहतमंद रखण जे लाइ। गॾोगॾु इहो बि ज़रूरी आहे त साइंटिफिक अप्रोच सां असां पंहिंजे मज़हब ख़ासि तौर ते दीन इस्लाम खे बि इन में शामिलु कयूं छाकाणि त दीन इस्लाम असांखे ॿुधाए थो त सफ़ाई असांजी जेका ख़ासि तौर ते सफ़ाई आहे उनजो ईमान सां आहे। एग्ज़ैक्टली सफ़ाई जेका आहे सा निस्फ़ ईमान आहे। तव्हांजो ईमान तॾहिं पुख़्तो ऐं पको थिए थो जॾहिं तव्हां पाण खे साफ़ सुथरो रखो था ऐं यकीनन जॾहिं साफ़ सुथरा हुजो था तॾहिं तव्हां उन मक़ाम ताईं पहुचो था जेको अलाह असांखे अता फ़रमायो आहे। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान डॉक्टर फारूक टालपुर खे इजाज़त। अल्लाह भाई।